بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، درود وسلام زبان ते सभिनि दोस्तनि खे हुजे दुनिया या आख़िरत जी फलाह। ऐं असां दोस्तनि खे चऊं था त सदाईं दुरूद खे कॾहिं न विसारनि त इंशा अल्लाह दिलनि जा ताला बि ख़तमु थी वेंदा। हीअ तअमुलात अल क़ुरानिया असांजो जेको दर्स आहे 217 तअमुलात आहे। ऐं तअमुलात असीं छो था कयूं, छो जो अलाह ताला असांखे ऑर्डर कयो आहे, असांखे हुकुम कयो आहे, चयो आहे त अफला यतदब्बरून अल क़ुरआन। ही सूरत निसा में 82 आयत में चए थो अफला यतदब्बरून अल क़ुरआन वलो कान मिन इंदि गैरिल्लाहि लवजदू फीहि इख्तिलाफन कसीरा। जी अलाह खां सवाइ क़ुरान हुजे हा त तव्हां हिन में वॾो इख़्तिलाफ़ ॾिसो हा, पर ॾिसो वाज़िह आहे, सिधो आहे, हिन में का लफ़्ज़ कोन्हे। तंहिंजे करे असीं अञा इन सिलसिले में हलूं था। सूरत नूर में हिकिड़ी आयत पढ़ी उन जो इंशा अल्लाह तर्जुमो कयूं था ऐं तअमुल कयूं था ऐं तदब्बुर कयूं था त अल्लाह ताला असांखे तव्हांखे सम्झ ॾिए। त हीअ आहे 13 आयत खां वठी 14 ताईं, जिथे अल्लाह ताला असांखे चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम लौला फज़लुल्लाहि अलैकुम वरहमतुहु फ़िद दुनिया वल आख़िरह लमस्सकुम फ़ीमा अफ़दतुम फ़ीहि अज़ाबुन अज़ीम। अल्लाह ताला हिते चए थो लौला फज़लुल्लाह, चए थो मुंहिंजो करम तव्हां ते न हुजे हा। लौला फज़लुल्लाहि अलैकुम वरहमतुहु, ऐं अल्लाह जी रहमत, अल्लाह चए थो जे मुंहिंजी रहमत तव्हां ते न हुजे हा। वरहमतुहु फ़िद दुनिया वल आख़िरह, दुनिया में या आख़िरत में, जे मुंहिंजी रहम न हुजे हा तव्हां ते लमस्सकुम फ़ीमा अफ़दतुम फ़ीहि अज़ाबुन अज़ीम। जे इहो रहम मुंहिंजो तव्हां ते न हुजे हा त हिन जेकी तव्हां इफ़्तिरा, जेकी तव्हां गिला शुरू कई आहे, जेकी उम्मुल मोमिनीन ऐं नबी करीम खे ईज़ा ॾिनो आहे, इन जो तव्हांखे मां वॾो अज़ाब ॾियां हा, तव्हांखे वॾी अज़ाब तव्हांखे मिले हा इन शइ जो। त ॾिसो न अल्लाह साईं छा थो चए, लौला फज़लुल्लाहि अलैकुम रहमतुहु, वरी बि अल्लाह साईं करम चए थो मां तव्हां ते कयो, तव्हां ते फज़ल कयो, छाजे लाइ? फ़िद दुनिया वल आख़िरह, दुनिया में आख़िरत में। लमस्सकुम फ़ीमा अफ़दतुम, जे इहो न हुजे हा करम ऐं रहम अल्लाह जो त तव्हांखे इते ई मां तव्हांखे अज़ाब ॾियां हा, छो जो तव्हां उम्मुल मोमिनीन आयशा जहिड़ी पाक औरत जी तव्हां उन गिला में शुरू थी विया। अफ़दतुम फ़ीहि अज़ाबुन अज़ीम। त ॾिसो न इहो केॾो न वॾी आयत में अज़ाब जो अल्लाह साईं चए थो लौला फज़लुल्लाहि अलैकुम, हे मोमिनो, जे अल्लाह जो करम तव्हां ते न हुजे हा त तव्हांखे इन गिला करण में वॾो अज़ाब थिया दुनिया या आख़िरत में। पर वरी बि अल्लाह साईं असां ते रहम कयो, असां मोमिननि ते रहम कयो। छो अल्लाह उलमा चवनि था वरहमतु बिकुम हैथु लम युआजिलकुम बिल उक़ूबह, जे अल्लाह साईं जल्दी तव्हांखे इन शइ जो अज़ाब हिते दुनिया में ॾेई छॾे हा, पर अल्लाह साईं तव्हां ते तौबा कई ऐं जेकी तव्हां माण्हू जंहिं तौबा दिलि सां कई उन्हनि जो अल्लाह साईं चए थो अज़ाब खां बचायुमि। छो जो तव्हां जेको उम्मुल मोमिनीन आयशा ते जेके इफ़्तिरा कई आहे, तव्हां हिन जी गिला कई आहे ऐं नबी करीम खे ईज़ा ॾिनो अथव इन शइ जी, ऐं उम्मुल मोमिनीन खे ईज़ा ॾिनो, अल्लाह बि नाराज़ आहे आसमान जे मथां। पर ॾिसो न इन में बि वरी बि अल्लाह जो करम असां ते थी वियो। हिते किसो असीं पूरो था कयूं जेको सही बुख़ारी मां उम्मुल मोमिनीन आयशा चए थी त मुंहिंजी इहा ई रुगो उमेद हूंदी त नबी करीम ख़्वाब में ॾिसंदो मुंहिंजी बरात, जा जिब्रील ईंदो नबी करीम खे चवंदो त तुंहिंजी घरवारी पाक आहे। मां राम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व ख़रज अहद मिन अहल बैत, चए त अञा मां हिते वेठी हुअसि ऐं मुंहिंजा माउ पीउ बि वेठा हा हिते। नबी करीम वेठो हत्ता उनज़िल अलैहि फअख़ज़हु मा कान यअख़ुज़ु मिनल अलबिरहा, जे हिते वेठो हो अञा हुनखे ओचितो त इहा जेकी थी वेंदी हुअसि, जेमहिल जिब्रील ईंदो हुअसि त तकलीफ़ थींदी हुअसि। हिते उम्मुल मोमिनीन आयशा चए थी त हिते नबी करीम खे जिब्रील आयो ऐं असांखे ख़बर पवंदी हुई त नबी करीम ॾे जंहिंमहिल जिब्रील ईंदो हो त पघिरजी वेंदो हो, पर चए पई सियारो हो, छितो सियारो हो, पर ओॾीमहिल जंहिंमहिल जिब्रील अची वियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त एतिरो पघर पियो थिए त हदर मिनहुल मिथलुल जुमान, जीअं न त यानी मोती किरंदा आहिनि पघर उन साईं जो एॾो हुजे जो, यानी सियारे में फ़ी यौमिन शात, चए थी सीउ ॾाढो हुजे पर साईं खां पघर पवणु शुरू थी वियो। वसक़ुलल क़ौल, ऐं ॾाढो ॻरो आहे क़ुर जेमहिल नाज़िल थींदो हो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यंज़िलु अलैहि क़ालत फलम्मा सुर्रिया अन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं जेमहिल जिब्रील वियो ऐं आयतूं नाज़िल थी वियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जिब्रील वियो त खिलणु शुरू कयईं। त पहिरियों दफ़ो मूं ॾिठो ओॾीमहिल नबी करीम एतिरो टाइम यानी ॾुख में हो, पर पहिरियां जिब्रील वियो त खिलियो। सुम्म तकल्लम, चई या आयशा, हिन खे चई या आयशा
अम्मा अल्लाह अज़्ज़ वजल फ़क़द बर्रअकी। इते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, चई त आयशा अल्लाह तोखे 7 आसमाननि जे मथां तोखे पाक कयो ऐं तुंहिंजी बराअत नाज़िल कई। फ़क़ालत उम्मी, त मुंहिंजी अमड़ जेकी उन चयो क़ौमी इलही, उथी साईं नबी करीम खे यानी तूं माफ़ी वठिजां उनखे कुझु चओ त फ़क़ुल्तु ला वल्लाह ला अख़ूफ़, उन ॾिस नंढी न अञा उमिरि जी, चई त न मां साईं खे शुकुरु छो कयां, मां साईं ॾे कोन उथंदुसि, ला अक़ूम इलही वला अहमदु इल्लल्लाह, मां न अल्लाह खे शुकुरु कंदुसि, नबी करीम खे मां शुकुरु छो कयां। अज़्ज़ वजल फ़अंज़ल अल्लाह अज़्ज़ वजल इन्नल्लज़ीन जाऊ बिल इफ़्क, इहा जिन महिल आयतूं नाज़िल थियूं जेके असीं हींअर 2-3 दर्स थिया आहिनि हलनि बि था, इहा आयतूं नाज़िल थियूं, इज़ जाऊ बिल इफ़्क उस्बतुम मिनकुम ला तहसबूहु शर्रन लकुम बल हुव ख़ैरुन लकुम लिकुल्लि इम्रिइन मिनहुम मक्तसब। इहे आयतूं जेके नाज़िल थियूं तक़रीबन 10 आयतूं रुगो पहिरियां इहे नाज़िल थियूं जेके उम्मुल मोमिनीन आयशा जी बराअत इन में हुई। फलम्मा अंज़ल العشر آيات فلما أنزل الله هذا في براءتي قال أبو بكر الصديق छा चयो عنه وكان ينفق على मिस्ताह, त इते अबू बकर छा चयो, चई त इहो जेको हिननि जो माइट हो मिस्ताह ऐं सहाबी हो उन गिलामी उहो बि शरीक थियो, पर अबू बकर उनखे ख़र्चु ॾींदो हो छो जो हू ग़रीब हूंदो हो। त उम्मुल मोमिन चए थी त नबी अबू बकर चयो त मिस्ताह बिन असाल ऐं असांजो वेझो माइट हो ऐं उहो फ़क़ीर हो, सफ़ा ग़रीब हो। वल्लाह ला अंफ़िक़, अबू बकर चयो वल्लाह ला अंफ़िक़ु अला मिस्ताह शैअन अबदन बअद अल्लज़ी क़ाल लिआइशा, चई त मां अॼु खां वठी कसम वरी मां मिस्ताह खे ख़र्चु न ॾींदुसि छो जो मुंहिंजी धीउ जी गिलामी उहो बि शरीक थियो। त इन खां पोइ वरी इहो इन अबू बकर इहो चयो त अलाह ताला वरी ॿियूं आयतूं नाज़िल कयो, वला यतलु उलुल फ़ज़्ल मिनकुम, जेके ॾियनि था अलाह जे ख़ातिर का शइ ॾियनि था त उहे ईअं न कनि, ख़ैरु ॾियण में जेको माण्हू ॾिए थो अलाह जे ख़ातिर जे ॾिए थो। उलुल फ़ज़्ल मिनकुम वस्या युतू उलुल क़ुरबा, जेके माइट जेके आहिनि वेझा आहिनि खून आहिनि, असीं इहा आयत अॻ में बि इन तर्जुमो कयो त जेके वेझा आहिनि माइटनि उन्हनि खे कटे न छॾनि, हुननि जो सिलत रहमी कटे न छॾनि ऐं उन्हनि खे ॾियनि। त इहो ॾिसो न केॾो हू हुन पंहिंजी इन जी धीअ ते गिला हलाई, अबू बकर जी धीअ ते गिला कई मिस्ताह रज़ियल्लाहु अन्हु सहाबी, पर ॾिसो न वरी बि अबू बकर जे बारे में इहो अलाह ताला जिन महिल आयत इहा नाज़िल कई, इहा आयत जिन महिल नाज़िल थी वला यतलु उलुल फ़ज़्ल मिनकुम वस्या युतू उलुल क़ुरबा, जेके पंहिंजे माइटनि खे ॾींदा हुआ मदद कंदा हुआ, वल मसाकीन ऐं मिस्कीननि खे, वल मुहाजिरीन फ़ी सबीलिल्लाह, ऐं जेके मुहाजिर आहिनि ऐं फ़ी सबीलिल्लाह वल याफ़ू वल यस्फ़हू, दिलियूं साफ़ कयो ऐं दिलियूं साफ़ करे ऐं माफ़ कयो। अलाह साईं हिते हुकुम करे थो क़ुर में आयत में वल याफ़ू वल यस्फ़हू, ऐं अलाह साईं चए थो उन खां पोइ अला तुहिब्बून अन यग़फ़िरल्लाहु लकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम, नथा चाहियो तव्हां त तव्हांजे माफ़ कंदो त मां बि तव्हां सां मोहबत कंदुसि, मां तव्हां ते रहम कंदुसि। मां इते चए थो अला तुहिब्बून अन यग़फ़िरल्लाहु लकुम, छा नथा चाहियो त मां बि तव्हांखे माफ़ कयां, वल्लाहु गफ़ूरुर रहीम, अलाह माफ़ी करण वारो आहे। त ॾिसो अलाह साईं इते बि रहमत जे बारे में असांखे चयो त इते जंहिं महिल इहा आयत नाज़िल थी क़ाल अबू बकर बला वल्लाह इन्नी ला अहिब्बु अन यग़फ़िरल्लाहु ली, हिते चई त हा वल्लाह मूंखे अलाह साईं जे माफ़ करे ऐं मूंखे इहे गुनाह माफ़ करे त मां चाहियां थो इहा शइ। वरी चई त मां मिस्ताह खे जीअं ख़र्चु ॾींदो हुउसि ईअं वरी बि ॾियणु शुरू कंदुसि, छो खणी अलाह साईं चए थो त मुंहिंजे करे दिलियूं साफ़ करे छॾियो। त इते हिन चयो त मां हाणे हिन खे ख़र्चु जेको थींदो मां हुनखे वरी बि ॾींदुसि। ते उम्मुल मोमिन आयशा चए थी मूं इहा बि ख़बर ॿुधी त असांजो नबी करीम इहे अबू बकर चइबो हुनजो ख़र्चु वरी मोटायो। वरी इते उम्मुल मोमिन आयशा चए थी त मूं इहो बि ॿुधो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु आयो कंहिं ॾे जेकी घरवारी ॿी हुअसि ज़ैनब इब्नतु जहश, जेकी नबी जी घरवारी उहा बि अमड़ आहे, असांजी मोमिननि जी अमड़ आहे। उन खां पुछई त आयशा जे बारे में तो का शइ ॾिठी या का शइ ॿुधी,
त उन ज़ैनब ॾिसो उम्मुल मोमिन छा थी चए ज़ैनब मादा अलिमति औ रअईती छा नबी करीम पुछेसि थो छा तो ॾिठो जा कुझु फ़क़ालत या रसूल अल्लाह ओ रसूल अल्लाह या रसूल अल्लाह ॾिस मुड़ुस बि अथसि ऐं हू यानी घरवारी ही बि घरवारी पर ॾिस चई अहमी नफ़्सी ओ बसरी अल्लाह जे ख़ातिर मां न का शइ ग़लति ॾिठी न मां का ग़लति ॻाल्हि बि न कंदसि मां पंहिंजे पाण खे इन शइ खां बचाईंदुमि मां अलिमतु इल्ला ख़ैरा मां त उन मां का बि ग़लति का शइ न ॾिठी आहे ऐं ख़ैर खां सवाइ मूं कुझु न ॾिठो आहे क़ालत वही अलती कानत तिसामीनी मिन अज़वाज रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेझो में वेझे ज़ैनब इहा उम्मुल मोमिन आयशा चए थी मुंहिंजे वेझे में वेझे इहा हूंदी हुई अल्लाह बचायोसि इन ॻाल्हि खां त जेके गिला मुंहिंजी गिला न कयईं हिते उम्मुल मोमिना चए थी उन जी भेण उख़्तुहा हमना उहा बि गिला में मुंहिंजे गिला में शामिलु थी वई पर ॾिसो न इहा बि जेके बि गिला में शामिलु थी आहे उम्मुल मोमिन आयशा जी गिला में जेके बि शामिलु थी आहे त अलाह ताला उन्हनि जे लाइ इहो कोड़नि जो अज़ाब लाथो त जेके बि कंहिं गिला करे थो केरु कंहिंजी बि कहिड़ी बि औरत क़यामत ताईं इहो इस्लाम में इहो हुकुम नाज़िल थी वियो त छा हाणे केर बि गिलामी किथे शामिलु थींदो त उनखे कोड़ा हणा पाण जे शाहिद न आणी तंहिंजे करे त उहा जेकी ज़ैनब जी भेण हुई हमना उहा बि इन में शामिलु थी ऐं काफ़ी सहाबी वॾा जेके वॾा हुआ उहे सभई मुलवस थी विया इन ॻाल्हि में पोइ उन्हनि जे लाइ पाकाई आसमान मां क़ुर में हिते नाज़िल थी त उन्हनि खे कोड़ा हणो त वरी इहा अहिड़ी का शइ न थिए मोमिननि जे बारे में त ॾिसो न भाइरो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घरवारी जे करे क़ुर में आयतूं नाज़िल थियूं ऐं हुकुम नाज़िल थिया ऐं अलाह जे तरफ़ां हुकुम नाज़िल थिया त केरु जेको अखियुनि सां नथो ॾिसे चारि शाहिद आणे अखियुनि सां ॾिसनि त उन्हनि खे कोड़ा हणो ऐं जेको गिला करे थो सिर्फ़ु ज़बान सां उन्हनि खे बि कोड़ा लॻनि इहो सभु कंहिंजे लाइ उम्मुल मोमिनीन आयशा नबी करीम जी प्यारी घरवारी असांजी अमड़ जे उन्हनि जे बारे में अलाह ताला ॾिसो क़ुर 7 आसमाननि जे मथां क़ुर नाज़िल कयो ऐं मुनाफ़िक़नि जे लाइ उन्हनि जे लाइ आयतूं नाज़िल कयईं त जेके नबी करीम जी घरवारी खे घटि वधि ॻाल्हाइनि पिया त उन्हनि खे बि अज़ाब मिलंदो दुनिया में ऐं आख़िरत में ऐं जेके तौबा था कनि ऐं तौबा ताइब थिया क़ुर नाज़िल खां पोइ उन्हनि खे कोड़ा हणजनि त इहा फितनो इहो ख़तमु थी वञे त ॾिसो न इहो उन टाइम जो वाक़ियो हो अॼु जेके माण्हू अॼोके जेके माण्हू उम्मुल मोमिनीन आयशा जा गिला था कनि असीं तौबा ॾिसूं था यूट्यूब ते हींअर त ॾिसूं था त ॾिसो हीअ जे मोमिन हुजनि हा त पंहिंजे अमड़ जी गिला कनि हा नबी करीम अलाह ताला क़ुर में चए थो अज़वाजुहु उम्महातुल मुमिनीन नबी जूं घर वारियूं सभई माइरूं आहिनि मोमिननि जे लाइ पर जे ही मोमिन हुजनि हा त उन्हनि जे लाइ माइरूं हुजनि हा न पर ही मोमिन आहिनि ई कोन तॾहिं पंहिंजी माउ जी गिला था कनि त अलाह से हुननि खे ॾिस दुनिया में बुछड़ो बि थो करे जेके ज़मीन ते लेटनि बि था ॻूह खाइनि बि था मिटी खाइनि बि था ऐं ॾिसंदे त पंहिंजे पाण खे छुरा बि था हणनि यानी एॾो पंहिंजे पाण खे बुछड़ो था कनि जो असीं सोचे बि नथा सघूं अलाह साईं दुनिया में बि हुननि खे ज़लील कयो आहे ऐं आख़िरत में जेको हुननि जे लाइ अज़ाब तयारु हूंदो छो कंहिंजी था गिला कनि सहाबियुनि जी गिला था कनि उहा पंहिंजी अमड़ जी गिला था कनि जेको न नबी जी घरवारी जी गिला कंदो छा पोइ उहो नबी करीम जी गिला त कोन थो करे जेको नबी करीम जे घर वारनि जी गिला करे थो ऐं दावा छा थो करे हुब अहलल बैत सां असांजी मोहबत आहे छा नबी जूं घर वारियूं अहलल बैत मां न आहिनि पर इहे कूड़ा आहिनि इहा दावा उन्हनि जी कूड़ी आहे हज़ा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद